अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे पर लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालुके मीरपुर ख़ासि मां अब्दुल्ला नारे जे खां मिली। कहाणी आहे जोधन आबदार। हिकिड़े बादशाह वटि जोधन नाले हिकिड़ो ख़ासि आबदार हूंदो हो। जोधन जो पीउ आड़ा चोर हूंदो जो पिणु बादशाह जो ख़ासि माण्हू हो। हिन पंहिंजी उमिरि में कई धाड़ा हयां ऐं चोरियूं कयूं हुयूं, पर पाड़े जो कॾहिं बि मदो न थियो। पर मारे अची पेट गुज़र कंदो। चवणी आहे त तुख़ुम तासीर सोहबत असर। सो हिकिड़े ॾींहुं जोधन खे बि पीउ वारी कार छिक कई। आख़िर वॼु वठी राति जो पंहिंजे पीउ खे चयईं त बाबा तो कई धाड़ा हयां ऐं केतिरियूं ई चोरियूं कयूं, मगर मारीअ जे घर हॾनि जो ढेर जियां वरियो त की बि की न। आउं बि बादशाह जो आबदार आहियां। हू मूंखे महिलात में पाण सां वठी वेंदो आहे। उते धन दौलत ॾिसी मुंहिंजूं अखियूं ई चरख़ थी वेंदियूं आहिनि। ॿियो त ठहियो पर बादशाह जे पलंग जे पावन हेठां बि सोनियूं सिरूं रखियूं आहिनि। तूं जेकर राति जो गॾिजी हली ऐं हली फ़क़ति उहे सिरूं खणी अचूं त बि हूंद सारी उमिरि वेठा खाऊं। पिणसि चयसि था भाउ, मूं अॼु ॾींहं ताईं पाड़े में कंहिंजो कखु बि न चोरायो आहे। चोर जो बचाव बि तॾहिं थींदो जेकॾहिं पंहिंजे बादशाह जी चोरी कईसीं त पोइ असांखे केरु पनाह ॾींदो। तंहिं करे तूं बि उहो ख़्यालु लाहे छॾ। जोधन जेको बादशाह जा एॾा खाधा पीता ख़र्च खाॿाड़ा ऐं धन दौलत ॾिसी ॾिसी बताल थी पियो, सो आख़िर किथे ते मुड़ियो। नेठि पीउ खे उहा ॻाल्हि क़बूलु कराए सुबुह जो लिक छुप में औज़ार ठहिराए वरंदी राति जो शाही कोट खे किलियूं खोड़ींदा हिकु रस्सीअ जे आधार ते ॿई महिलात में टपी पिया। छा ॾिसनि त बादशाह उन साॻिए पलंग ते सुतो पियो आहे जंहिंजे पावन हेठां सोनियूं सिरूं रखियलु हुयूं। सो आहिस्ते आहिस्ते करे उहे चारई सोनियूं सिरूं कढी जीअं पोएं पेर मोटिया तीअं चौकीदारनि हिननि खे ॾिसी वरितो ऐं हिननि खे पकड़ण लाइ डोड़िया। जोधन त डोड़ी वञी कोट जी भित ते चढ़ियो, पर संदसि पीउ अञा अध में इहो हो त चौकीदार अची पहुता। चवंदा आहिनि त चोर खे अकुलु ईंदो आहे तड़े खड़े। सो छा कयईं जो तरार कढी पीउ जी सिसी वॾे खणी भॻो ऐं धड़ उते ई रहियो। चौकीदारनि उहो धड़ खणी सुबुह जो हाणे बादशाह जी ख़िदमत में हाज़िर कयो। जीअं त सिसी हुई कान, रुॻो धड़ मां सुञाणप कान थी सघी। तंहिं करे बादशाह वज़ीर खे चयो त चोर पंहिंजे शहर जो आहे, कीअं बि करे पकड़ीसि त खेसि जोगी सज़ा ॾिनी वञे। तेसीं धड़ वञी ॿाहिरि टंगाए छॾियो। भल त कांव ऐं सेणियूं मांस पटे खाइनिसि। वज़ीर बादशाह जे हुकुम मूजिबि उहो धड़ नेई पंहिंजे बाग़ जे दरवाज़े में टंगाए छॾियो। होॾां जोधन बि ख़्यालु कयो त ख़बर न आहे त मुंहिंजे पीउ जी लाश सां कहिड़ी हालत थिए। तंहिं करे पहिरियां ई त पीउ जो लाश हथु करियां पोइ ॾिठो वेंदो। उन ई शहर में वज़ीर जी हिकिड़ी महबूबड़ी रहंदी हुई। वज़ीर खे वांदकाई न हुअण करे उन सां मिलण जो मौक़ो ई नथे मिलियो। तंहिं करे ख़्यालु कयईं त अॼु राति वेही थो हिन लाश ते बि पहरो ॾियां ऐं महबूबड़ीअ जी मुलाक़ात जो बि को बंदोबस्तु करियां। उहो सोचे हुन ॾे पैगाम ॾियारे मोकिलियईं त जे मिलणो अथई त अॼु राति आउं वांदो आहियां, तंहिं करे बाग़ में मूंसां मिली मुंहुं ॾेखारे वञ। जोधन खे बि उहा ख़बर पइजी वई। सो छा कयईं जो ज़नाना कपिड़ा ढके ॻह गठा पाए ॾाढा हार सिंगार करे हिन ज़ाल खां अॻु में ई वञी उते पहुतो। वज़ीर हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं दिलि में ख़्यालु कयईं त ॿेली वाह, बादशाह जे हुकुम जी बि सरअंजामी थी ऐं पंहिंजो कमु बि थियो। पोइ त ॾाढी ख़ुशीअ मां जोधन जो वेझो आयो, जंहिं पंहिंजो मुंहुं घूंघट में लिकाए चयसि त वज़ीर साहिबु, असीं छूत छात वारा माण्हू कंहिं बि लाश खे हथु लाइण खां पोइ पहिरियां ई ॾाढ़ी ऐं मथे जा वार कूड़ाए नदीअ में वेझी सिंजी पोइ हिक ॿिए खे हथु लाईंदा आहियूं। तंहिं करे हींअर आउं तोखे हथु लाइण बि कीन ॾींदुसि ऐं वरी कंहिं ॿिए भेरे मिलंदासूं। तॾहिं वज़ीर चयसि त जेकॾहिं हाणे ई पाक साफ़ थी अचां त पोइ। हिन वाराणीसि त पोइ आउं हाज़ुर आहियां। उहो ॿुधी वज़ीर डोड़ंदो वियो ऐं वञी ॾाढ़ी मुछूं ऐं मथो कूड़ाए भर वारी नदीअ में वेझणु लॻो। एतिरे में संदसि महबूबड़ी बि अंजाम मुताबिक़ बाग़ में अची निकिती। जोधन छा कयो जो हुन जा सभु ॻह गठा फुरे मथो कूड़े संदसि लटनि सां खेसि हिकिड़े वण सां क़ाबू ॿधी छॾियो। पोइ पीउ जो लाश दरवाज़े मां लाहे वञी कंहिं मुक़ाम में दफ़न करे पंहिंजे घर सुम्ही रहियो।
हेॾां वज़ीर अची ॾिसे त संदसि महबूबड़ी उघाड़ी हालत में हिकिड़े वण सां ॿधी पई आहे ऐं मथो बि कूड़ियो पियो अथसि। वॾी ॻाल्हि त उहा जो लाश बि पंहिंजी जाइ ते नज़र न आयुसि। वेझो अची पुछियईंसि त कर ख़बर तोसां हीअ जुठ कंहिं कई। हिन समूरी ॻाल्हि करे ॿुधायसि ऐं चयाईंसि त उहा ज़ाल कान हुई पर हिकिड़ो मर्द ज़नानी पोशाक में हो जो मूंखे हिते ॿधी लाश कुल्हे ते रखी हलियो वियो। वज़ीर उहो ॿुधी हैरत में पइजी वियो। दिलि में चई त मार उहो ई चोर आहे जो मूंसां ऐं मुंहिंजी महबूबड़ीअ सां मज़ाक करे वियो आहे। आख़िर महबूबड़ीअ खे छोड़े घर रवानो कयईं ऐं पाण बि घर वञी सुम्ही रहियो। सुबुह थियण ते वज़ीर बादशाह जे दरबार में वियो। जंहिं हिन खे बुछड़ी हालत में ॾिसी खांसि पुछियो त वज़ीर ख़ैर त आहे, केरु मरी वियो आहे जो ॾाढी मुछूं ऐं मथो कूड़ायो अथई। वज़ीर शर्म खां ॿियो त कुझु बि ॿुधाए न सघियो, फ़क़ति एतिरो चयईं त बादशाह सलामत राति हिकिड़ा चोर आया जे लाश बि खणी विया ऐं मूंसां बि हीअ हालत करे विया। बादशाह चयुसि त पोइ तूं चौकीदार छो न वठी वएं? उहो चोर आहे त पंहिंजे शहर जो, हाणे करियो का सलाह त हिन खे हथु कजे। पोइ वेही सलाह कयूं त जे अहिड़ो दिलेर चोर आहे त किथां बि चोरी करण खां न घुसंदो, तंहिं करे छा कजे जो महलात जे अॻियां हीरा ऐं मोती हाराए छॾिजनि। चोर ज़रूरु कुझु हीरा खणण जी कोशिशि कंदो। पहरेदार लिकिया बीठा हुजनि, जेको बि माण्हू निमी हिकिड़ो या ॿ या टे हीरा खणे उन खे यकदमि खणी पकिड़िजे। बादशाही हुकुम थी वियो। यकदमि ख़ज़ाने मां हीरा जवाहर ऐं मोती अची विया जे सभु आम बाज़ार में पकिड़े छॾियाऊं। उहा ख़बर खन पल में सभिनी माण्हुनि ताईं पहुची वई। सो माण्हू मिड़ी अची कठा थिया त बादशाह जे हीरनि मोतियुनि जो दीदार त करे वठो। जोधन आबदार जो हाणे जोधन आबदार मां फिरी जोधन चोर थी पियो। तंहिं छा कयो जो पंहिंजे जुतीअ जे तरे खे मेण मखे अची बादशाह जो सलाम कयईं। बादशाह बि उछलायल हीरा मोती ॾिसण लाइ बाज़ार में थिया आहियो त हीअ बि पोयां लॻी पियुसि। तव्हांजो ॿिनि टिनि घुमरनि खां पोइ कई हीरा मोती उन मेण जे ज़रिए खणी घर ॾांहुं राही थियो। वज़ीर ऐं बादशाह जॾहिं नज़र कई त ॾिठऊं त मार अध खां वधीक हीरा मोती आहिनि ई कोन। घणनि माण्हुनि जे हुजण करे कंहिं हिकिड़े में बि गुमान आणे न सघिया। चोर जी ॾाढी ॻोल्हा कयूं पर आख़िर नाकामी नसीब थियनि। हिकिड़े ॾींहुं बादशाह वरी वज़ीर खे चयो त ॿेली वज़ीर चोर पंहिंजे शहर में ई आहे, कर का तजवीज़ जीअं कंहिं नमूने उनखे झलिजे। एतिरे में मलूकड़ी मालणे गुल खणी बादशाह खे ॾियणु आई। तंहिं उहा ॻाल्हि ॿुधी चयो त बादशाह सलामत आउं अकेली उन चोर खे झलींदसि, पर शर्त इहो आहे त कंहिं वॾे इनाम जो ऐलान करियो। चोर सूरियो हूंदो त राति जो मुंहिंजे बाग़ में अची मूंसां ॻाल्हाईंदो, पोइ पाण ई अटकल सां खेसि झलींदसि। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल करे ऐलान कयो त उहो चोर जेकॾहिं सूरियो हुजे त फलाणे बाग़ में वञी मालण सां मिले ऐं पंहिंजो इनाम वठे। जोधन खे बि उन मामले जी ख़बर पई। सो मालण सां मिलण जो पको इरादो करे अधु राति जो बाग़ ॾांहुं रवानो थियो। उते ॾिसे त मालण बाग़ में पई घुमे फिरे। हिन वधी अची सलाम वरायो। मालण सम्झी वई त चोर इहो ई आहे ऐं हाणे मूंखां केॾांहुं वेंदो। हीअ घुमंदा फिरंदा जॾहिं खूह वटि आया तॾहिं जोधन टप ॾेई 5-10 क़दम पोइ ते वञी बीठो। मालण पुछियुसि त छो? तॾहिं हिन ॿोली बदिलाए चयो त असांजे मुल्क में अहिड़ी शइ मूं कॾहिं कान ॾिठी आहे। मालण वीचारे सचपच हिन जे फ़रेब में अची वई ऐं सम्झाई त हीअ सच थो चए। तॾहिं वक़्तु गुज़ारण लाइ चयाईंसि त असीं हिन खे खूह चवंदा आहियूं ऐं उन मां हिन बाग़ खे पाणी ॾींदा आहियूं। उते जोधन वरी अजब में पइजी वियो ऐं पुछियाईंसि त भला हिन मां पाणी कीअं कढंदा आहियो? मालण चयसि त हीअ जेको नार आहे उन में ढगो जोटींदा आहियूं, पोइ हीअ चकिरियूं गोल फिरंदियूं आहिनि ऐं हीअ ढींगो बि फिरंदो आहे। तॾहिं हीअ लोटा खूह मां भरिजी निकिरंदा आहिनि ऐं पाणी पाड़छ मां थींदो नेसर मां वही अची हिन अॾ में पवंदो आहे, जितां पोइ सॼे बाग़ खे पाणी मिलंदो आहे। मालण दिलि में सम्झो त इजो थो सुबुह थिए तेसीं हिन खे ॻाल्हियुनि में विंदरायां, पर हीअ बि हो आड़ा चोर, सो किथां थो हिन खे समत ॾिए। मालण खे चयईं त तूं ॾांद वांगुरु हिन नार में जोटिजी वही ॾेखार त आउं बि ॾिसां त कीअं थो पाणी निकिरे। मालण ख़्यालु कयो त भले त उते बि कुझु वक़्तु गुज़रे। सो हिन खे चयईं त चङो, तूं मूंखे हिन पांजारीअ में जोट ऐं
मुंहिंजे अखियुनि ते ही खोपा ॿध त आउं तोखे नार में वेही ॾेखारियां। जोधन बि छा कयो जो मालण खे पांजारीअ में सोघो ॿधी संदसि अखियुनि ते खोपा चाढ़े लकड़ खणी हकिलण लॻो। थोरीअ देरि खां पोइ कखनि जो मुओ ठाहे मालण जे बूथ में विझी 2-3 ज़ोरदार तलड़ पुठीअ ते कशे मोटी अची पंहिंजे घर सुम्ही रहियो। मालण सुबुह ताईं उते किंजंदी रही। वरी सुबुह जो माण्हुनि अची पांजारी ॻिचीअ मां कढियसि। बादशाह वज़ीर खे जो हिन किसे जी ख़बर पई से हैरान थी विया। अञा वेठा ई हुआ त हिकिड़ी दंगई बादशाह जो कासिद सलाम करे अची साम्हूं बीठुनि ऐं बादशाह जो ख़त कढी खणी वज़ीर जे हथ में ॾिनई। वज़ीर ख़त पढ़ी बादशाह खे ॿुधायो। चए जेकॾहिं तो जहिड़ा 2-3 बादशाह हिन मुल्क में हुजनि त उन मुल्क जी ॿेड़ी ॿुॾी वञे। उहो चोर मुंहिंजे बादशाहीअ में हुजे हा त हिकिड़े ई ॾींहं में पकड़ाए फाही चाढ़ाए छॾियासि। अफ़सोस आहे जो हिकिड़ो ख़सीस चोर अव्हां खां नथो झलियो थिए। उहो ख़त बादशाह जे दरबारियुनि में ॿुधो ऐं जोधन में ॿुधो। ख़त ॿुधी बादशाह जूं अखियूं धरतीअ में खुपी वियूं। ॿिए ॾींहुं जोधन छा कयो जो हिकिड़ो भलो सामूंडी घोड़ो ख़रीद करे आयो ऐं रोज़ु सुबुह जो हिन खे भितियूं टुपणु सेखारणु लॻो। तव्हांजो जॾहिं 100 खनि फुट टपे ॾियण में भड़ थियो तॾहिं खेसि खूब खाराए पियारे ऐं पाण बि खाई पी घोड़े ते सवार थी उन ई बादशाह जे शहर में वियो। जॾहिं राति थी तॾहिं निराले नमूने जी हिकिड़ी पोशाक पहिरे मुंहं ते झुंड हणी हैबतनाक शकिल बणाए घोड़े ते सवार थी बादशाही किले वटि अची पहुतो ऐं वठी जो घोड़े खे महमेज़ ॾिनई त घोड़ो सवार सुधो टपी अची हिन पार पियो। छा ॾिसे त बादशाह राणीअ समेत माला ते अङण में सुतो पियो आहे। हकिले अची हुननि जे मथां बीठो ऐं हकल करे बादशाह खे चयईं त अड़े बादशाह उथी तो ऐं तुंहिंजी राणीअ घणा ॾींहं मज़ा माणिया आहिनि। चोर जी हकल ते बादशाह जाॻियो ऐं हिन खे उन हैबतनाक शकिल में सामूंडी घोड़े ते सवार ॾिसी ॾकी वियो। पर दिलि जने पुछाईंसि त तूं केरु आहीं ऐं हिते छो आयो आहीं। घोड़े सवार चयसि त आउं इज़राइल जो गुमाश्तो आहियां। तुंहिंजो ऐं तुंहिंजे राणीअ जो रूह कब्ज़ करणु आयो आहियां। उहो ॿुधी ॿिन्हिनि जा छह छिजी पिया ऐं पक थियनि त बराबरि ही मलकल मौत आहे। उते हिन खे आजू नियाजू करणु लॻा त ख़ुदा खे मञ असांखे 2-3 ॾींहं मोहलत ॾे। हिन चयनि त हिकिड़ी शर्त सां कुझु वक़्तु मोहलत ॾेई सघंदुसि। उहो हीअ त तव्हां ॿई हिन फौलादी संदूक में लिकी वञो त जीअं इज़राइल जो मुंहिंजे मथां मुक़ररु थियलु आहे सो तव्हांखे न ॾिसी सघे, न त उनखे कहिड़ो जवाबु ॾींदुसि ऐं बाक़ी जे तव्हीं लिकियल हूंदा त मूंखां पुछा ॻाछा कान थींदी। उहो ॿुधी बेवकूफ़ बादशाह पंहिंजी राणीअ समेत यकदमि उन संदूक में वञी सुम्ही रहिया। जोधन छा कयो जो संदूक खे बंदि करे घोड़े ते कड़े किले जा दरवाज़ा लाहे पंहिंजे ॻोठ रवानो थियो। राति विच में अची पंहिंजे घर पहुतो ऐं संदूक खे हिकिड़ी कोठीअ में रखी छॾियईं। सुबुह थियण ते शहर में घुमी फिरी वञी बादशाह जी हाज़िरीअ में बीठो। जोधन जे पकड़ लाइ बादशाह ज़मीन आसमान मिलाए हिकु करे छॾिया हुआ पर हू हथु न आयो छाकाणि त हिन खे पकड़ण लाइ जेके मनसूबा सिटबा हुआ से जोधन ॿुधी उन्हनि खां बचाव जो अॻुवाट ई बंदोबस्तु करे छॾींदो हो। आख़िर जॾहिं बादशाह ऐं समूरो सिपाह जोधन खे पकड़ण में नाकाम थियो तॾहिं बादशाह जी वॾर धीअ अर्ज़ु कयो त बाबा जेकॾहिं मूंखे मोकल ॾियो त उहो चोर आउं थी अव्हांखे हथु करे ॾियां। बादशाह बि हीला हलाए बेज़ार थी पियो तंहिं खेसि इजाज़त ॾिनी। शहज़ादीअ छा कयो जो शहर खां ॿाहिरि हिकिड़े मैदान में आलीशान तंबू खोड़ाए उते कई फ़रेब खणी रखाया ऐं होको ॾियारियईं त हिन तंबूअ में अधु राति जो जेको जवान अंदरि अची मूंखे हथु लाहे ऐं वरी उन ई राति में ॿाहिरि निकिरी वेंदो तंहिंखे इनाम में 9 लख हार ॾींदुसि। जोधन जॾहिं उहो हुको ॿुधो तॾहिं ख़्यालु कयईं त ॿेली ही हीला त आहिनि मुंहिंजे फासाइण जा पर उन खे बि जीतियां सो छा कयईं जो सोमाणीअ खां पोइ हिकिड़ी तिखी काती खणी निकितो। शहर में अची हिकु हलवाईअ जे बंदि थियल दुकान ते अंदरि वेठल दुकानदार खां हलवे जो सेर घुरियईं ऐं चयईं त जेकॾहिं दर न लाहे सघी त फ़िकिर न आहे, दर जे सोराख़ मां ई हथु ॿाहिरि करे हलवो बि ॾे पैसा बि वठि, पर जल्दी कर मूंखे ज़रूरी कम लाइ वञिणो आहे। हलवाई उन वक़्तु वेठे मानी खाधी
त हिन जी हकल ऐं पैसनि जी लालच ते उथी हलवो तोरे दुकान जे ताक मां बांह ॿाहिरि कढी जीअं हिन खे ॾियण वारो थियो तीअं जोधन यकदमि संदसि बांह ठूठ खां कपे बांह खणी वठी भॻो। दुकानदार वीचारो अंदरि ई अंदरि रोअण ऐं वावेला करणु लॻो। हू पोइ उहा बांह खणी शहज़ादीअ जे तंबूअ में पहुतो ऐं चालाकीअ सां शहज़ादीअ जा रखियल सभु फ़रेब लताड़े अची परदे जे ॿाहिरां बीठो ऐं चयाईंसि त शहज़ादी आउं आहियां उहो चोर। शहज़ादी उहो ॿुधी ॾाढी ख़ुशि थी ऐं चयाईंसि त भली करे आहीं, मूं तुंहिंजी पहलवानीअ जी हाक ॿुधी हुई, मुलाक़ात लाइ अची खेमा खोलिया आहिनि। जोधन चयसि त आउं हाज़ुर आहियां ऐं हाणे तुंहिंजे वस आहियां। शहज़ादीअ चयसि त जे तूं मुंहिंजे वस आहीं त हेॾां ॾे पंहिंजो हथु त पोइ सॼी राति वेही पाण में रिहाणियूं करियूं। जोधन चयसि त शहज़ादी आउं हर तरह हाज़ुर आहियां, पर हिकिड़ी शर्त सां, उहो हीअ त तूं उहे सभु शमदान विसाए छॾ। शहज़ादीअ चयो त हाओ, पर पहिरियां ई तूं पंहिंजी बांह त मूंखे ॾे, पोइ जीअं चवंदे तीअं कंदसि। जोधन शहज़ादीअ खां अहिड़ो पको वाइदो वठी उन ई हलवाईअ वारी कपियल बांह खणी परदे मां अॻिते करे ॾिनसि ऐं शहज़ादीअ बि उन में हथ कड़ी विझी शमदान विसाए छॾिया ऐं पोइ पाण बि सारी राति वेही रिहाण कयऊं। जॾहिं सुबुह थियण ते हो तॾहिं जोधन चयसि त हाणे आउं त तो वटि क़ाबू आहियां, पर जेके कौल कया अथई उन्हनि मां हिकिड़ो उहो बि हो त तूं 9 लख हार ॾींदीअ। शहज़ादीअ जी दिलि त हिन ॾांहुं अॻे ई भॼी पई हुई, सो ख़्यालु कयईं त हीउ वीचारो हूअं ई फांसीअ ते चढ़ंदो, भले उहा बि संदसि दिलि जी आस पूरी थिए। सो उहो हार खणी हवाले कयईंसि। तंहिंखां सवाइ ॿियूं बि केतिरियूं सुखड़ियूं ऐं सौगातूं ॾिनईंसि। जोधन उहे सभु शयूं हथु करे वठी भॻो। सुबुह थियण ते शहज़ादी जा खणी ॾिसे त चोर सभु कुझु खणी राति विच में ईअं गुम थी वियो जीअं गॾ जे मथे तां सिंह। वरी खणी जो आहे वढियल बांह ॾिठाई त दिलि में ॾाढो ॾुखु थियुसि ऐं अजब बि लॻुसि त मार अहिड़ो चोर ज़ोरावर आहे जो पंहिंजी बांह कपे हलियो वियो। पोइ शहज़ादी उहा हथ कड़ी पियल बांह खणाए महलात में आई ऐं बादशाह सां समूरी हक़ीक़त अची कयईं। बादशाह चयो त हाणे कमु सवलो थियो जो उहो चोर असां खां लिकी न सघंदो। पोइ पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम कयईं त शहर में जंहिं बि माण्हूअ जी हिकु बांह ताज़ी कपियल ॾिसो उनखे यकदमि मूं वटि आणे हाज़िर करियो। सिपाही अञा जांच करण लाइ मस ॿाहिरि निकिता त एतिरे में उहो हलवाई बि वावेला कंदो आयो। बादशाह ॾिसंदे ई चयसि त बदमाश, घणा ॾींहं तो असांखे तंग कयो आहे, अञा बि ॿियो मस्तियूं करी। पर हलवाई जे नेज़ारियुनि ऐं रोअण ते बादशाह नेठि हिन खां अहवालु वरितो। हलवाई समूरी हक़ीक़त बयानु करे ॿुधायसि। बादशाह खे उहा ॻाल्हि दिलि सां लॻी ऐं वज़ीर सां सलाह कयईं त हाणे छा कजे। वज़ीर वराणियो त साईं, हाणे उहो सॼो भार नजुमनि ते रखिजे त उहे चोर जो पेरो खणनि, बाक़ी असां खां ॻाल्हि ज़ोर आहे। बादशाह नजुमनि खे चयो त उन चोर जे पकड़ण जो ज़िम्मो हाणे अव्हां ते ई आहे। जे हथु करे न ॾींदा त तव्हांखे सख़्तु सज़ा मिलंदी। नजूमी उहो हुकुम ॿुधी नजूम हणण लॻा। मालूम थियुनि त उन चोर मां शहज़ादीअ खे पुटु ॼमंदो जेको पंहिंजे पीउ खे हथु कंदो, बाक़ी ॿिए कंहिंजी मजाल न आहे। उहा ॻाल्हि अची बादशाह सां कयऊं। बादशाह खे कावड़ त ॾाढी लॻी, पर पोइ कुदरत जे आॾो संदसि हली कान थी सघी। आख़िर 10 महीननि खां पोइ शहज़ादीअ खे पुटु ॼाओ। बादशाह उन जी पालना लाइ ख़ासि बानी मुक़ररु कई। छोकिरो जॾहिं कच्छ ते खण जहिड़ो थियो तॾहिं हिकिड़े ॾींहुं बादशाह शहर में होको ॾियारियो त जंहिं बि पग जो वर वरायो आहे सो अॼु शाम जो अची फलाणे मैदान में हाज़िर थिए, न त फांसीअ ते लटकायो वेंदो। पोइ बानीअ खे हुकुम ॾिनई त अॼु तूं बि छोकिरे खे कच्छ ते खणी उन मैदान में अचिजो ऐं सभिनी मर्दनि जे साम्हूं अची लांघा उथिजो। जोधन त हूअं ई बादशाह सां गॾु उन मैदान में हाज़िर हो। बानी जीअं छोकिरे खे खयो मैदान में पिए आई ऐं जोधन वटां लंघी तीअं छोकिरे वठी हिन ॾांहुं उछल खाधी ऐं दांह करे संदसि ॿाहुनि खे चुंबड़ी पियो। जोधन बि हिन सां प्यारु कयो। माण्हुनि जूं ॾंदे आङुरियूं अची वियूं, सभिनी खां दांह निकिरी वई कि जोधन आबदार इहो आहे। बसि पोइ त ॿियनि सभिनी खे बादशाह इजाज़त ॾेई हिन खे पकड़ण जो हुकुम कयो।
त हिते जोधन चयो त बादशाह सलामत, फांसी त मूंखे हूअं ई ॾींदा, पर तंहिं विच में अचो तव्हांखे हिकिड़ो तमाशो ॾेखारियां। पोइ हिन छा कयो जो बादशाह ऐं अमीरनि वज़ीरनि खे साण करे सिधो पंहिंजे घर आयो। सभिनी जे रूबरू उन संदूक जो खणी पुड़ लाथाईं, जंहिंमें हू फड़बाटी बादशाह ऐं संदसि राणी बंदि हुआ। उहो बादशाह ऐं राणी खुथल कुकड़ वांगुरु अखियूं चिंबींदा उभा थी बीह रहिया। उहो ॾिसी सभु हैरत में पइजी विया। बादशाह ख़्यालु कयो त अहिड़े बहादुर खे कीअं मारायां। सो उते ई ऐलान कयईं त मूं पंहिंजी शहज़ादी हिन पहलवान खे ॾिनी। आख़िर वॾी धाम धूम सां संदसि शादी कराए हिन खे हमेशह लाइ पाण वटि रहायईं। काल्ह बि ॾिठासीं त ॾाढा ख़ुशि लॻा वेठा।